सभिनी खां तकरीर शार्ट कराए थी पर अब्दुल्ला कोहिस्तानी असांजी न मञी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इंतहाई क़ाबिल एतिराम मूंसां गॾु स्टेज ते वेठल मलक चंगेज़ ख़ान, क़ाबिल एतिराम वॾेरो साले मोहम्मद ब्रह्माणी साहब, क़ाबिल एतिराम न्याज़ सचर, हाजी रमज़ान पालारी, आरब ख़ान ब्रह्माणी, बादशाह मेमण ऐं मुंहिंजा ॿिया दोस्त मोज़र सां कंहिंजा नाला विसरी वञनि, ऐं हिन पिंडाल में मौजूदु हिन कोहिस्तान जा बाशऊर बाशिंदो अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो। सभ खां पहिरीं त आऊं अॼु जे हिन तक़रीब जे हवाले सां अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन खे बि मुबारकबाद ॾींदुसि। मुंहिंजो इहो पहिरियों दफ़ो आहे जो हिननि जी हिन तक़रीब में अचणु थियो आहे, पर हिननि जी इहे तक़रीबूं ऐं आवाम जे लाइ कयल ख़िदमतूं न सिर्फ़ु हिन कोहिस्तान में पर पूरे सिंध में ॻाइजनि थियूं। इहा इन जे लाइ खेसि मुबारकबाद ॾियां थो। पोइ मुबारकबाद आउं ॾींदुसि जेके घोट हज़रात ते वेठा आहिनि, जिन जी शादीअ जो इहे अॼु काज आहे, ऐं खेनि बि पंहिंजे तरफ़ां ऐं सभिनी दोस्तनि जे तरफ़ां मुबारकबाद ॾींदुसि। यकीनी तौर ते अॼु जो इहो प्रोग्राम जंहिं हवाले सां हुयो, घणो या थोरो ॻाल्हाइणो बि उन हवाले सां ई हुयो। शादी जो काज जंहिंजी दावत ऐं जेके दोस्त जिन हिन काज खे, हिन महफ़िल खे, हिन प्रोग्राम खे रचायो आहे, असां उन्हनि जे लाइ ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण आयासीं ऐं हिकिड़ो गैर सियासी प्रोग्राम जे हवाले सां। पहिरीं ॻाल्हि त हर को माण्हू पंहिंजी ज़िंदगी त जिए थो, पर ज़िंदगी जीअण जो लुत्फ़ तॾहिं आहे, मज़ो तॾहिं आहे, मक़सदु तॾहिं थो हासिलु थिए जॾहिं माण्हू ॿियनि जे लाइ पंहिंजी ज़िंदगी जिए। जेको माण्हू पंहिंजो वक़्तु, पंहिंजूं ख़ुशियूं, पंहिंजूं सलाहियतूं जेकॾहिं ॿियनि जे लाइ इस्तेमालु करे थो, ॿियनि जे ख़ुशियुनि जे लाइ पंहिंजो पाण खे मुख़्तस करे थो छॾे, आउं सम्झां थो त अहिड़ो माण्हू अहिड़े माण्हू जूं ख़िदमतूं कॾहिं न विसारण जोॻियूं आहिनि। अहिड़ो माण्हू हमेशह माण्हुनि जे ज़बाननि ते यादि रहे थो, अहिड़ो माण्हू हमेशह माण्हुनि जे ज़हननि में यादि रहे थो, अहिड़ो माण्हू हमेशह माण्हुनि जे दिलनि में यादि रहे थो। ऐं उहो ई कमु अब्दुल्ला कोहिस्तानी ऐं हीअ अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन करे रही आहे। आउं खेसि मुबारकबाद ॾियां थो, पंहिंजूं दुआऊं आउं हिननि जे लाइ कयां थो त अलाह ताला जेका खेनि हिमत ॾिनी आहे, अलाह ताला जेको हिननि खे जज़्बो ॾिनो आहे, जेको माण्हुनि जे लाइ ख़िदमत करण जो जज़्बे सां सरशारनि, अलाह ताला हिननि जे कम में अञा बरकत विझे, अञा हिननि खे इहा सघ ॾे त ही अञा वधीक माण्हुनि जी ख़िदमत करे सघनि। उन खां पोइ थोरो घणो ज़िक्र थियो सियासी हवाले सां, पर हिकिड़ी ॻाल्हि जी आउं बि वज़ाहत कंदो हलां। कुझु ॻाल्हियुनि सां मूंखे, आउं जेकॾहिं इहो चाहियां पंहिंजो मौक़िफ़ रखां या आउं उन्हनि सां मुतफ़िक़ न हुजां, त उहा ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी, जंहिंजो आउं वर्कर बि आहियां, जंहिंजो आउं MPA बि आहियां ऐं जंहिंजो आउं डिप्टी जनरल सेक्रेटरी बि आहियां, पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी ख़िदमत ते यकीन रखियो आहे ऐं पीपल्स पार्टी हमेशह माण्हुनि जी ख़िदमत जे लाइ हमेशह, तव्हां ॾिठो हूंदो त क़ुर्बानीनि खां कॾहिं कोन कीबायो आहे। पीपल्स पार्टी जी तारीख़ रही आहे क़ाइदीन जी ऐं वर्करनि जी, त उन्हनि हमेशह पंहिंजे अवाम जी, मिसकीननि जी, बेपोच जी, बे आवाज़ जी आवाज़ बंजी करे ॻाल्हायो आहे। इहे कमियूं पेशियूं यकीनी तौर ते उन्हनि किथे ग़लति फ़ैसिलनि जे लाइ जे करे या वरी किथे असां में थी सघनि थियूं, न त पीपल्स पार्टीअ जहिड़ी पार्टी असांखे न मिली आहे, पीपल्स पार्टी जहिड़ी का ॿी पार्टी थी नथी सघे। पीपल्स पार्टी जहिड़े नमूने सां माण्हुनि जी ॻाल्हि कई आहे, जहिड़े नमूने सां उन्हनि वक़्त जे डिक्टेटरनि सां मुआदो अटकायो आहे, जहिड़े नमूने सां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा उन्हनि साम्राज्यनि सां
अखियूं अखियुनि में विझी ॻाल्हायो आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु थी बीठी आहे। आउं सम्झां थो अहिड़ी पार्टी ता क़यामत पीपल्स पार्टी जहिड़ी पार्टी थी नथी सघे। असां ते ज़िम्मेदारियूं बि आहिनि, ईअं न आहे त असीं ज़िम्मेदारियुनि खां आजा आहियूं। छो जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जॾहिं जलसा बि कया हैदराबाद वारे जलसे में बि असां खां उथी ऐं साम्हूं सभिनी जे घुराए इहे ई वाइदा वरिता हुआ त हिननि माण्हुनि जी तव्हां ख़िदमत कंदो, हिननि माण्हुनि जे लाइ पंहिंजी ज़िंदगी जा जेके ॾींहं आहिनि उहे वक़फ़ कंदो। माण्हू चाहे उहो कोस्तान जो हुजे, बुला खान जो हुजे, के किथे ॿिए जो हुजे, बुनियादी सहूलियतुनि खां परे हुजे, बुनियादी सहूलियतूं उन्हनि वटि न हुजनि। अॼु बि उहो माण्हू तालीम लाइ सिके पियो, अॼु बि उहो माण्हू पाणीअ लाइ सिके थो, अॼु बि उहो माण्हू जेकॾहिं सिहत जे हवाले सां उन वटि सहूलियतूं न आहिनि त इन जे लाइ इहो ज़िम्मेवार असीं थी सघूं था, जेके मेंबरान आहियूं असेंबलियुनि जा उहे थी सघूं था। पर इन ॻाल्हि में बि आहे, इहा ॻाल्हि बि हक़ीक़त ते मुबनी आहे त इन जे लाइ ॻाल्हाईंदा केरु? ॻाल्हाईंदा तव्हीं ॻाल्हाईंदा, जेकॾहिं तव्हीं उथी करे ॻाल्हाईंदा, जेकॾहिं पंहिंजे हक़ लाइ ॻाल्हाईंदा, पंहिंजे हक़ लाइ आवाज़ु उथारींदा, कंहिंजो दबाउ क़बूल न कंदा, कंहिंजे प्रेशर में न ईंदा, कंहिंजे साम्हूं कंध न झुकाईंदा, पंहिंजो हक़ छिनी वठंदा, विड़ी वठंदा, ॿियो को माण्हू तव्हांजी जंग अची विढ़ण लाइ हिते कोन ईंदो, तव्हांखे पाण हिमत करणी पवंदी। ऐं तव्हां हिमत कयो पिया, यकीनी तौर ते ही सभु दोस्त जेके जेके किरदार चऊं या जेके जेके पार्टियुनि जे हवाले सां जेके दोस्त महिनत हिते कनि पिया, वॾेरो आहे साले मोहम्मद आहे, हिते जेकॾहिं चंगेज़ ख़ान आवाज़ थो उथियारे, हिते जेकॾहिं ॿिया दोस्त आवाज़ था उथियारनि, हाजी रमज़ान ॿिया दोस्त सभु गॾिजी, त उहे सभु माण्हू जेकॾहिं तव्हां जो आवाज़ु उन्हनि सां गॾु हुजणु लाज़मी आहे। जेकॾहिं तव्हां आवाज़ु उथियारंदा त इहो आवाज़ु उन वलवले खे जी शिकिल में साम्हूं अचे थो। ऐं कॾहिं बि तव्हां इहा ॻाल्हि तव्हांजे ऐं असांखे पधरे पट मालूम आहे त कंहिं बि जंग में कंहिं बि सिपाहीअ जो हथियार कोन विढ़ंदो आहे, उनजी दिलि विढ़ंदी आहे। ऐं जॾहिं तव्हां दिलि में इहा ॻाल्हि करे सघी त असां पंहिंजा हक़ विड़ी वठंदासीं त तव्हांखे केर बि रोके कोन थो सघे। घणियूं ॻाल्हियूं ॿियनि हंधनि ते बि कबियूं। ऐं आउं आख़िर में हिकु भेरो वरी जिन अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन ऐं अब्दुल्ला कोस्तानी शेख खे मुबारकबाद ॾींदुसि। आउं पंहिंजे साफ़ी हज़रात जेके असांजा हिन साइड ते वेठा आहिनि, जिन तक़रीरनि में बि सुठियूं ॻाल्हियूं कयूं, जिन हिन प्रोग्राम जी पूरी मीडिया कवरेज कई आहे, छो जो सहाफ़त जो आवाज़ु हिकिड़ो बेडपो बेबाक आवाज़ु थिए थो। ऐं पाण जहिड़े नमूने सां असां त बाद में आया आहियूं, लेकिन पाण उन खां 2-4 कलाक पहिरीं हिते वेठा आहिनि, सॼो कवरेज उन्हनि कई आहे। ऐं खेनि बि अहिड़े नमूने सां हिननि प्रोग्रामनि में दिलचस्पी वठण ते मुबारकबाद ॾियां थो, थोराए थो आहियां। संदन किरदारु हमेशह निरालो रहियो आहे। ऐं आउं जाम ख़ान शोरो खे बि हिते हिन प्रोग्राम में अचिणो हो, पर पार्टी जी मीटिंग जे करे उहे हिते अची न सघिया। संदन असांजे ज़िले जे लाइ जेके संदन असांजे ज़िले लाइ जेके नेक ख़्वाहिशूं आहिनि या जेके कम संदन पाण कया अथनि, ऐं पहिरीं बि चई चुको आहियां त लोकल गवर्नमेंट जे डिपार्टमेंट जे हवाले सां असांखे कोटड़ीअ में जेके पुलूं मिलियूं आहिनि उन डिपार्टमेंट में जाम ख़ान शोरे जो वॾो किरदारु आहे। असांजे चेयरमैन साहब जो वॾो हिन में वीएन आहे, ऐं असांजे CM साहब जो हिन में किरदारु आहे। ऐं आउं यकीनी तौर ते आउं इहा बि ॻाल्हि चवंदुसि त इंशा अल्लाह ताला असां हिते आया आहियूं, ऐं हिते जा बि जेके रोड रस्ता ऐं ॿियूं जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि जे लाइ बि असीं तव्हां सां इहो वाइदो था कयूं त तव्हांजो साथ असीं न छॾींदासीं, तव्हांजा भाइर बणिजी, तव्हांजा दोस्त बणिजी, तव्हांजा पंहिंजा बणिजी असीं इहा कोशिशि जारी ऐं सारी रखंदासीं। ऐं असांखे इहा दिली ख़ुशी थींदी असीं तव्हांजे लाइ कुझु करे सघंदासीं। महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी, ऐं महिरबानी शेख साहब तव्हांजी, तव्हां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, हिते घुरायो, महिरबानी।